डिगड़ी भरिसां चंदो ग़ुलाम अली रोड ते ॻोठ मीर मोहम्मद टालपुर में मेघवाड़ बिरादरी जे घरनि खे ओचितो बाहि वकोड़े वई। बाहि जी शिदत तेज़ हुअण करे लॻभॻि 20 घरनि खे पंहिंजी लपेट में आणे वरितो, जंहिंजे नतीजे में गांगू मेघवाड़, लक्ष्मण मेघवाड़, राजेश मेघवाड़, वालू मेघवाड़ समेत 20 घरनि में पियल खटूं, हंध बिस्तरा, सोन ऐं चांदी जा ज़ेवर, रोक रक़म, 15 बकरियूं, हिकु ढगी सड़ी मरी वयूं। इत्तला ते डिगड़ी ऐं चंदो जान मोहम्मद खां फायर ब्रिगेड जूं गाॾियूं पहुतियूं पर बाहि ते ज़ाब्तो न आणे सघियूं। ॻोठाणा ख़ाली हथ सर बचाए घरनि खां निकिता। PPMPA मीर तारिक अली ख़ान टालपुर वाक़े ते अफ़सोस जो इज़हार कंदे हर मुमकिन मदद करण जी ख़ातिरी कराई ऐं पंहिंजो नुमाइंदो उम्मीदवार चेयरमैन UC सूफ़न शाह रईस रोनू ख़ान नुहाणी खे बाहि मुतासिरनि वटि उमाणियो, जंहिं तफ़सील वरिता। हुन चयो त बाहि मुतासिरनि जी वाहर कई वेंदी। ॻोठाणा टल्लू ऐं तीरथ मेघवार मामूली ज़ख़्मी थिया, जंहिंखे डिगड़ी पुलिस तालुक़े इस्पताल डिगड़ी पहुचायो, जिते डॉक्टरनि खेनि तिबी इमदाद फ़राहम कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।